अस्सलाम वालेकुम दोस्तों, सिंधी अदब जी दुनिया में भलीकार। दोस्तों शामिल क्यों था मिठल जिसकानी जी किताब बरसात ऐं बोड मां खयल कहानी पानी। सुबह जो सारियां त आख़िरी बरसात जुमे जे ॾींहुं पई हुई, पर खेसि उहो यादि न आयो त अॼु छाजो ॾींहुं आहे। उन करे ज़ाल खां पुछियईं, अॼु छाजो ॾींहुं आहे। घड़ी सवा खां पोइ शायदि ज़ाल बि ॾींहुं सारे पोइ वरंदी ॾिनसि त जुमे जे ॾींहुं पोइ बरसात थी हुई। उन खां पोइ हिकु ॾींहुं छंछरु ऐं ॿियो ॾींहुं आचर गुज़रियो आहे, सो अॼु सूमर जो ॾींहुं आहे। त पोइ पोयां जी पारत हुजई, आउं ॻोठु वञा, घर जी बि जांच करे अचां, पाणीअ जी सूरत हाल बि ॾिसी अचां, मन हाणे कखनि में वेहण जी गुंजाइश हुजे। ईअं चई जीअं ई दोसू उथियो त मथे में छपरीअ वारी काठीअ जो अंगु लॻुसि त हू जंहिं तेज़ीअ सां भड़को ॾेई उथियो हो उन ई रफ़्तार में वरी वेही रहियो। दोसू धक वारी जाइ खे हथ सां ज़ख़्मी न थियण जी पक करे सूर सहसाए वरी उथियो। ॿियो नंबर पुटु मांझीअ खे घर जी संभाल लाइ मोकिलण जो आसरो करे ज़ाल खे उहो चई रवानो थियो त मांझीअ खे मोकिलियां थो, आउं ॻोठां थी वरी थो अचां। सिज पोयाड़ीअ जे पसाहुनि में हो त दोसू जीअं ई वापसि पहुतो ज़ाल वॾे पुट बाबति पुछियुसि, मांधल कीअं हो, कुझु खाधाई पीताई बि। ज़ाल शायदि अञा कुझु पुछे हा, पर मुड़ुस वराणियो, नौजवान आहे, सेप्तो आहे, ॿिया बि हिक जहिड़ा गॾु अथसि, उन जी ॻणती न कर। अलाह खे ॿाॾाए त हाणे बरसाति न वसे, पाणी निकिरे त घर भीड़ा थियूं। दोसू शायदि अञा कुझु चवे हा, पर ज़ाल पुछियुसि, भला खाइण लाइ कुझु आंदो अथई के। ज़ाल शायदि अञा कुझु पुछेसि हा, पर मुड़ुस वराणियो, कुझु आणिया हा त का हड़ हुजे मां। ज़ाल ॿुधायुसि, असांखे जीअं छॾे वियो आई, न पाणी न मानी, ऐं पोइ कुझु घड़ियूं माठ ईअं थी ॼण त कंहिं ॻाल्हायो ई न पए। दोसू ऐं संदसि ज़ाल जी अखियुनि में पारे जहिड़ा मोती ॾिसी मांझी चयो, सम्झ में नथो अचे त छा कजे। पीउ आथत ॾींदे चयसि, अॼोकी राति गुज़रे, सुबुह जो ॾिसंदासीं। हाणे सिज लही चुको हो, जेसी ताईं चंड उभिरे तेसी ताईं ऊंदहि में वेही मच्छरनि जो मुक़ाबिलो करणो हो। उन करे आस पास मां जेको कचिरो मेड़े रखियल हो, दोसू उन ॾांहुं ॾिसी जेसी ताईं मच्छर उथनि तेसी ताईं दूंहों न किरण जो इरादो करे अलाए त कहिड़ियुनि सोचनि में गुम थी वियो। अधु राति गुज़री चुकी हुई। टच मोबाइल जी नंढड़ी स्क्रीन वारी मोबाइल खोले हिन SMS लिखी सभिनी ॾांहुं मोकिलियो, दिलि में न कजो, मूंखे यादि त कोन्हे, पर मतां कॾहिं कंहिं मूंखां का ओधर वरिती हुजे, मुंहिंजा कंहिं ॾोकड़ रहियल हुजनि त हींअर मूंखे तमामु घणी ज़रूरत आहे। जेको बि मोटाए सघे मुंहिंजे हिन ई नंबर ते ईज़ी पैसा करे मोकिले। SMS मोकिलण खां पोइ दोसूअ जे ज़हन में अलाए त छा हो, पर हू लेटियो त हिन खे निंड अची वई। सुबुह जो अखि खुलियसि त मोबाइल खोले ॾिठाई, हिन ॾांहुं कंहिंजो बि मैसेज आयल न हो। दोसूअ उहो सॼो ॾींहुं मैसेज जो इंतज़ारु कंदे गुज़ारियो। मग़रिब वेल दिलि ई दिलि में चयाईं, अछी ॾाढ़ी अची थी अथमि। अबे अमर बि कॾहिं अहिड़ियुनि बरसातुनि जी ॻाल्हि न कई। सदाईं वसंदी बरसाति वेही वसाए बि हुई। बरसाति बंदि थींदी हुई त पोइ बि कंहिं ज़रूरी कम सांगे निकिरबो हो। हेल बरसातूं छा वसियूं, ॾिसण में बि अहिड़ियूं न हुयूं जो ॻोठ में वथाणनि में घरनि में पाणी बीहे। जॾहिं पाणी घणो थियो त वसंदे मींहं में निकिरणो पियो, उहो बि अणॼातल मंज़िल न। मींहुं वसंदे त कंहिंजी अखियुनि मां निकिरंदड़ पाणी कोन ॾिठो, पर पोइ कहिड़ी अखि हुई जेका आली न हुई। पहिरियों वॾो मींहुं वसे महीनो गुज़री वियो आहे, उन खां पोइ वारा 2-3 मींहं कपिड़े पोस हुआ। एॾी बरसाति न वठी जेतिरियूं वीचारियूं माण्हुनि जूं अखियूं वठियूं आहिनि। बरसाति त बंदि थी वई, पाणी खुटण जो नालो ई नथो वठे।